अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ए असांजा दादला दरिया छा तूं सुकी वेंदे जे उनवान हेठि थर सां वास्तो रखंदड़ ख़ूबसूरत लेखक अमर राय सिंह राजपूत लिखे थो। कैलाश जे पहाड़नि मां कड़काट कंदे वही ईंदड़ असांजा देवमालाई दरिया, जे तूं सुकी वेंदे त सिंध जूं ॿेड़ियूं बुॾी वेंदियूं। साई सताबी सिंध रिण कलर में रुली ऐं ॾुखनि में डुली वेंदी। उहा सिंध जंहिंजो नसीब तुंहिंजे वजूद सां ई वाबिस्ता आहे। तूं सुकी वेंदे त सिंध सहरा बणिजी वेंदी। सिंध सहरा बणिजी वई त मुल्क जो मथो वेंदो हलियो। ए असांजे पीढ़ियुनि जा पालणहार, तूं सुकी वेंदे त ॿेला बूर कीअं झलींदा, कीअं मुहाणियूं मोर में अची मछी खाईंदियूं, कीअं किंजर में कमल टिड़ंदा ऐं कीअं नूरीअ नूरा पाए नचंदी। तूं सुकी वेंदे त हारियुनि जे नारनि जे मुंहं में नूर न रहंदो। तूं सुकी वेंदे त अगरो अन्न किथां वठंदो। मिर्चू सावन मिर्चनि लाइ सिकी वेंदो। चने सर जी नीड़ी में सुखदासी चांवरनि जी सिक थूहर कंडे वांगुरु फासी पवंदी। अमर खे उञ लॻंदी त ताड़े वांगुरु तड़पी पवंदो। थर जे लाहियारनि जे हथनि मां गिदरे फार जहिड़ा ॾाटा किरी पवंदा त ईद जा लखें चंड कीअं उभरंदा। जे ईद जा चंड न उभरिया त देस में मातम छाइजी वेंदो। उस्ताद बुखारी केॾो न सच चयो आहे त तुंहिंजो शैतान तो कोसर ते ॿधे बंद खुदाया, मुंहिंजो फिरदोस बयाबान ऐं पर थी वेंदो। सिंधा साह बिना साह न जी सघिबो, मुंहिंजा महबूब सिवा तुंहिंजे गुज़र थी वेंदो। तूं जेको असांजो अन्नदाता आहीं, तुंहिंजो लुड़ पाणी ॾिसी असांजा लुड़ी लही वञनि था। उहो पाणी जेको असां लाइ माउ जी थञ वांगुरु मुक़दस आहे, उहो पाणी सुकी वियो त असीं त सुती लाइ बि सिकी वेंदासीं। तुंहिंजे पाणी सां ई असांजी तहज़ीब परवान चढ़ी आहे। असीं जेके मुंहं जे दड़े जा वारिस आहियूं, उहे तोखे देवता वांगुरु पूॼूं था। तोखे जर ॾिया मोहे जुग जुग जियूं था। तूं जेको मोनस बि आहीं त मुज़कर बि आहीं। तूं जेको दरिया बि आहीं त नदी बि आहीं। तूं जेको देवता बि आहीं त देवी बि आहीं। तूं जेका रगवेद जी राणी आहीं। तूं जेका शींहं जी सुवारी ते बराजमा थी सरज़मीन सिंध खे सैराब करीं थी। ए सिंधू, तूं असां 7 करोड़ सिंधियुनि जी माउ आहीं। माण्हूअ मानी बिना त रही सघे थो, पर माउ बिना कीअं रहंदो। सिंधू, तूं सुकी वएं त असीं यतीम थी वेंदासीं। असांजो डंडूं ढोरा सभु सुकी वेंदा। लाड़ जा पला भला किथां मिलंदा। कड़ियुनि जे कप ते कपिड़ा धोईंदड़ देस जूं नुआमेज़ नारियूं मेर में कारियूं थी मरी वेंदियूं, छो त उन्हनि खे पीअण लाइ पाणी न मिलंदो त वेझण खे विरह लंघी वेंदा। तूं सुकी वेंदे त न अमलतास तां कूक कोयल कंदी, न सिंध जे आकाश ते का कूंज कुरलाईंदी। उतर पार खां ईंदे सिंध सावन बननि तां सांझ वेले जो गाह खणी गुज़रंदड़ देस ॼाणनि जूं ख़ाली झोलियूं ॾिसी सिंध जा नेण भरिजी ईंदा, पर तूं लुड़कूगी न सघंदे। तुंहिंजो वीरान पेट ॾिसी असांजो पेट भरंदो। ॿुधो अथमि त कालाबाग जहिड़े कारीगर जी वासिंग वाराकनि जहिड़नि वारसनि वरी बि तो ते वार करणु शुरू कया आहिनि। ॿुधो अथमि तुंहिंजे वजूद ते तर धारियुनि तलवारनि खां बि वॾा वार कंदे 6 कैनाल कढिया पिया वञनि। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ ईअं सम्झ सिंधड़ी जी जिंदड़ी झुरी पवंदी। थर त अॻे ई बर आहे, पर तुंहिंजे लाड़ जो बि लेखो लाल थी वेंदो। न सारियुनि जी सावक रहंदी, न सरह फुलार जी सूंहं का वेलनि में फिरूं बणिजंदी। कणक जा सोना सोना संग ॾिसण लाइ अखियूं उतावलियूं बणिजी वेंदियूं। तुंहिंजो उतर उजड़ी वेंदो, जंहिंजी सोन वर्णी धरती कारो कलर थी वेंदी। ख़ैरपुर जूं खजूं छुहारा झलण छॾे ॾींदियूं। तुंहिंजो विचोलो वाह पियो वठंदो, काछे में तुंहिंजो पाछो ई न पवंदो ऐं कोहिस्तान जा पहाड़ तोले उछंगार ॾेई रुहंदा। तुंहिंजी सिंध जी सकाफ़त बि तुंहिंजे वजूद सां ई वागियल आहे। तूं सुकी वेंदे त चंग बोणींडनि खां वठी तंबूरनि जी ताल ताईं हर रंग बेरंग बणिजी वेंदो। साज़ ऐं आवाज़ तॾहिं ई सुठा लॻंदा आहिनि जॾहिं अन्न ऐं जल हथनि में हूंदो आहे। असांजो अन्न ऐं जल सिंधू जे लहरनि सां वाबिस्ता आहे। सिंधू जूं लहरूं जॾहिं छम छम कंदे छोलियूं हणी छचका कनि थियूं, तॾहिं ई असांजे पेट में साह पवे थो। तॾहिं कुंडे मींहं जा पूर ऐं अंबनि जा ॿूर वणनि था। तॾहिं कोयल जी कूक ऐं मुरली जी फूक मोहे मारे थी।
तॾहिं इहे फुटियनि ऐं मिर्चनि जा चूंडा कंदड़ चूड़ेलियुनि सां चाह रहे थो। तॾहिं कंहिं विज जहिड़ी विंगस जे रतन रुख़सारनि ते चांडोकियुनि में चङियूं वास वराकनि वांगुरु वणनि थियूं। जे दरियाउ न रहियो त उहे सभु मंज़र मेरा थी वेंदा। हीअ दाह हुन दरिया जी आहे जेको असां ऐं अव्हां सभिनी खे पाले थो, जंहिंजो मिठो पाणी पी असीं अव्हीं जी सघूं था। हीअ कूक हुन नदी जी आहे जंहिंजे नाग वराकनि जहिड़े पेट ते बंद ॿधी असां ऐं अव्हां खे बुखे पेट मारण जा पांपरा कया पिया वञनि। हीअ रड़ हुन मौज भरे मेराण जी आहे जंहिंजी चांदी जहिड़ी पहिराण ते पापी पंजाब पहिरा ॾेई रहियो आहे। हीअ सूर हुन सिंधू जो आहे जिते 7 करोड़ सिंधियुनि जो जियापो आहे। दरिया जी हिन दाह ते बि असीं सिंधी सुजाग न थियासीं त असांजी तारीख़ तहज़ीब ऐं सकाफ़त तबाह ऐं ताराज थी वेंदी। पाणी जे वारे ते पंहिंजा सॻा भाइर मारे विझंदड़ सिंधी अॼु पंहिंजो दरिया बचाए न सघिया त सिंध जा मयारी थी वेंदा। पंजाब जो सेरा साफ़ करण ख़ातिर असांजी सरसब्ज़ सिंध खे वीरान करे सिंधू मां 6 केनाल कढिया पिया वञनि, जेका सरासर सिंध सां नाइंसाफ़ी आहे। अहिड़ी नाइंसाफ़ी सिंध सां पीपल्स पार्टी करे रही आहे। सिंध हुकूमत जेकॾहिं होश खां कमु न वरितो त हालतूं हथनि मां निकिरी वेंदियूं, छो त सिंधू सिंधियुनि जी रेड लाइन आहे। सिंधू सिंध जी शहरग आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अमर राय सिंह राजपूत जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।